बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। शहजाद उमरानी तरफ़ां सिक भरियो सलाम क़बूल पे। उम्मीद तो कयां त तव्हां सभु ख़ैरियत सां हूंदा। हिकिड़ो माण्हू हुयो, उन वटि तमामु घणा महिमान ईंदा हुया। हर वक़्तु उन वटि महिमान खुटंदा ई कोन हुआ। हिकिड़ो वञे त ॿियो अचे। उनजी घरवारी बि सदाईं महिमान लाइ मानी करे, चांहियूं करे, बिरयानी करे, के ॿिया ताम करे, कंहिं महिमान जी रख जी मानी हुजे। हिकिड़े ॾींहुं उहा औरत ॾाढी बेज़ार थी, एॾी बेज़ार थी। उन चयो त मां मानी करे करे मुंहिंजी ज़िंदगी सॼी मानी में हली वई। हे कहिड़े तरीक़े जा महिमान आहिनि, केतिरनि इंसाननि जी मां आख़िर ख़िदमत कंदुमि ऐं केसीं ताईं कंदुमि। उहा औरत नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे ख़िदमत में हाज़िर थी। अर्ज़ु कयईं त या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, मुंहिंजे मुड़ुस जा एतिरा महिमान था अचनि जो मां मानी पचाए पचाए सफ़ा परेशान थी वई, न त मां इहा घर छॾींदुमि। नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो त तव्हां घर वञो ऐं तव्हांखे मां जवाबु मोकिले ॾियां थो। हिकु ॾींहुं गुज़रियो, ॿिए ॾींहं ते साईं जन उनजे मुड़ुस खे घुरायो ऐं फरमायो त मां सुभाणे तव्हांजो महिमान आहियां। हू ख़ुशीअ मां घर मोटियो, अची पंहिंजी घरवारी खे इतला कयईं त साईं जन सुभाणे असांजा महिमान था थियनि। औरत बि ॾाढी ख़ुशि थी त सॼी ज़िंदगी ॿियनि महिमाननि जी ख़िदमत कई आहे, हाणे साईं जी ख़िदमत जो मौक़ो बि मिलंदो। औरत चयो त अॼु साईं जन जी ख़िदमत बि ख़ूब कंदमि, मस मस मौक़ो मिलियो। सुभाणे के ॾींहं ते साईं जन तशरीफ़ फरमा थिया हिननि जे घर। ॾाढो खाधो पीतो जेको कुझु बि हुननि ख़िदमत कई। त उनजे मुड़ुस खे साईं जन फरमायो त जॾहिं मां तव्हांजे घरां ॿाहिरि वञा त तव्हां पंहिंजे घरवारी खे चइजो त मुंहिंजी तरफ़ ॾिसे। साईं जन जॾहिं उनजे घर खां ॿाहिरि तशरीफ़ फरमायूं त उहा औरत ॾिसे पई त साईं जन जे कढ नांग, विछू, बलाऊं ऐं सभु बीमारियूं उनजे कढ हुयूं। औरत ॾाढी परेशान थी। फ़िलहाल त औरत ख़ामोश रही। सुभाणे जे ॾींहं ते औरत वरी साईं जन जे ख़िदमत में हाज़िर थी। अर्ज़ु कयईं त या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, कल्ह तव्हां असांजे घर मानी खाई, जीअं तव्हां वापसि थिया आहियो तव्हांजे पोयां एतिरियूं बलाऊं हुयूं जो मां हैरान परेशान थी वियुमि। साईं जन मुस्कुराए उनखे चयो त महिमान जेको ईंदो आहे उहो पंहिंजो नसीबु खणी ईंदो आहे, ऐं जॾहिं महिमान उन घर मां खाई पी वापसि वेंदो आहे त तव्हांजूं मुसीबतूं, तव्हांजूं बलाऊं, तव्हांजूं सभु परेशानियूं पाण सां गॾु खणी वेंदो आहे। इन जे करे महिमान खे हमेशह दिलि खोले खाराईंदा कयो, ऐं महिमान जे अचण सां, महिमान जे खाइण सां तव्हां कॾहिं बि बुख कोन मरंदव ऐं उहो पंहिंजो नसीबु खणी थो अचे। जेके घर जा मर्द आहिनि उहे ख़र्चु करे आणनि था त मां उन्हनि खे सुठे नमूने सां पेश कयां। महिमान वटि असांजे मर्दनि जो शान मथे हुजे। घर मां सुठो खाधो ईंदो, पचाईंदी औरत, पर इज़त मर्द जी थींदी, ऐं औरत ई मर्द जी इज़त खे बरक़रार करे सघे थी। अगरि महिमाननि जी सुठे तरीक़े सां ख़िदमत थींदी त मर्द जी वधीक इज़त थी। मर्द जी इज़त कराइण जो वधि मां वधि हथु हूंदो आहे उन औरत जो। अगरि मुंहिंजो हीउ पैगाम तव्हांखे पसंदि अचे त पंहिंजे दोस्तनि सां ज़रूरु शेयर कजो। मूंखे कंहिं नए वीडियो ताईं ॾींदा इजाज़त। अल्लाह निगहबान।